जे पाकिस्तान में असीं मतलब पंहिंजे तरीक़े सां दीवाली मल्हायूं था ऐं पाकिस्तान में हर ॻाल्हि जी आज़ादी आहे। असीं दिलि सां करे दीवाली मल्हाईंदा आहियूं ऐं जेतिरा बि असांजा मुस्लमान भाउर आहिनि, हिंदू भाउर आहिनि, सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां असांजे मोहल्ले जी तरफ़ां हैप्पी दीवाली। असांखे पीपल पार्टी वॾो सपोर्ट करे थी। असांजे हींअर बि मतिलबु पाड़े जे हिसाब सां गटर लाइन लॻी आहे, सेवरेज लाइन लॻी आहे, पेवर जो बि कमु अचे पियो ऐं ॿियो जंगल कटिंग बि थिए आहे। अॼु जंगल में कब्रस्तान ते सफ़ाई सुथराई बि थी आहे। असांखे स्ट्रीट लाइटूं बि ॾिना हुआ। टाउन चेयरमैन तारिक अज़ीज़ साहब, सनी टाउन काउंसलर, इन जी वॾी महिरबानी जेको हर कमु मुंहिंजो फ़ोन ते ई कंदो आहे। जेको बि करे थो असांजो सनी टाउन चेयरमैन मसी उहो कंदो आहे। वक़्तु तावन में जेॾी महिल बि फ़ोन कंदा आहियूं, अटेंड कंदा आहिनि। जहिड़ो कमु हूंदो आहे असीं उनखे चवंदा आहियूं, उहो असांजो कमु कंदा आहिनि।